बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम आवाम जे आवाज़ सां गॾु मां आवां जो मेज़बान सरदार अली लाखो। नाज़रीन, अॼु प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं कारूंजर ते जेको आहे ॿीहर जेको आहे हिन कारूंजर जो केस आइनी अदालत में मोकिलियो वियो आहे। उन मामले ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। नाज़रीन, जीअं त कारूंजर सिंध जो असुलु असासो आहे ऐं उहो हिकु अहिड़ो खज़ानो आहे जंहिंजा मालिक ऐं असुलु वारिस सिंध जो आवाम आहिनि। ऐं कारूंजर जेको आहे सो सिंध जी सूंहं आहे। उन सां गॾोगॾु कारूंजर में जेको उतां जी ग्रीनरी आहे ऐं उते पखी रहनि था, उन्हनि जी हिकु रहाइश गाह आहे, उते जीवत रहनि था, उन्हनि जी हिकु रहाइश गाह आहे। ऐं हीअ जेको कारूंजर जबल आहे हिन जी हिकु वॾी हिस्ट्री आहे ऐं हीअ जेको आहे सिंध जो असुलु असासो आहे। इन ई सॼे मामले ते सिंध मां रद्दमल अचणु शुरू थी वियो आहे। ऐं कल्ह बि जेको आहे सो वकीलनि हिकु वॾो एहतजाज कयो। CM हाउस ते वधिया, बैरियर्स हुया, उते कंटेनर आहे जंहिं ते चढ़ी विया ऐं उन्हनि सख़्तु नारेबाज़ी कई। उनखां पोइ जेको आहे सिंध हुकूमत जे तरफ़ां सैद नासिर शाह अची उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई, जंहिं ते वकीलनि उन्हनि खे 15 ॾींहंनि जो मोहलत में ॾिनी आहे त हीअ जेको मोकिलियो वियो आहे हिनखे जेको आहे वापसि कराइजे बिल खे। ऐं उन सां गॾोगॾु नाज़रीन मां इहो बि ॿुधाईंदो हलां त जेको वकील हुयो ऐं उन बि जेको आहे सो पंहिंजो वकालतनामो वापसि वठी छॾियो आहे, जंहिं ते अदालत जेको आहे सो अणॼातल मुदे ताणी इन जेको आहे सो केस खे मुलतवी करे छॾियो आहे। इन सॼे ई मामले ते असां ॻाल्हाईंदासीं। ऐं असां सां गॾु स्टूडियो में आहिनि जेको आहे सो वसंत थरी साहब आहिनि, जेको आवामी तहरीक जा सदर आहिनि, सजाद चांडियो साहब जेको वकील अॻुवाण आहिनि, ऐं असां सां कॉल ते हूंदा सेनेटर मौला बख्श चांडियो साहब जेका PP जा सीनियर अॻुवाण आहिनि, ऐं आमिर नवाज़ वड़ाइच साहब जेका वकील अॻुवाण आहिनि। त सभ खां पहिरियां असां सजाद चांडियो साहब ॾे हलाईंदासीं। सजाद चांडियो साहब, असांखे इहो ॿुधाइजो कारूंजर जो जेको असुलु मामिलो आहे इहो छा आहे ऐं इहो बार बार उथी छो रहियो आहे, जीअं त पहिरियां इहो ख़तमु थी चुको हो? महिरबानी कंदा। ॾिसो, कारूंजर जो मामिलो ख़तमु थी चुकण वारी ॻाल्हि त कोन्हे। कारूंजर बुनियादी तौर ते हिकिड़ो तारीख़ी असांजो विरसो आहे ऐं न रुॻो ही सिंध जे माण्हुनि जो आहे, पर हीउ आलमी तौर ते हिकिड़ो अजूबो आहे, हिकिड़ो विरसो आहे। असां वटि किताबी तौर ते जेके शाहिदियूं मौजूदु आहिनि त घणनि जो ख़्यालु आहे त 5 अरब साल पुराणो जबल आहे। किन जो ख़्यालु आहे त घटि में घटि 190 खां 300 लख साल पुराणो ही जबल आहे। हीउ आलमी विरसो आहे ऐं इन ते तमामु घणो कमु थींदो बि रहियो आहे। बुनियादी तौर ते तव्हां ॾिसो न, बदकिस्मती आहे त सिंध में लगातार इहो सिलसिलो रहियो आहे त जबलनि जी जेका माइनिंग जंहिंखे चवनि था ही तरक़ी था करियूं, पर उन में हिननि खे अंदाज़ो कोन्हे त दुनिया सॼीअ में एनवायरमेंटल जेको माहौलियाती जेका तब्दीली पई अचे उन जा असरात थियणा आहिनि। जितां तव्हां ॾिठो हूंदो त शुरूआति थी सखर वारे पासे खां, उतां बि वॾ टुक थी, उते बि केसिस थिया। तीअं ई हिते कुझु कंपनियूं आहिनि ताक़तवर धुरियुनि जूं, उहे कंपनियूं कारूंजर में उन्हनि वॾ टुक पथर जी शुरू करे छॾी, वटि पकड़ थी। पोइ पिटीशन आई, सिंध हाई कोर्ट में दाख़िल थी पिटीशन, जंहिं ते सिंध हाई कोर्ट जॾहिं सिंध हुकूमत जा जेके लाक़ाबिल इदारा आहिनि उन्हनि खां जॾहिं जवाबु तलब कयो वियो त पोइ घणनि इदारनि, मिसाल तौरु हिन में 5-7 मामला कनेक्टेड आहिनि। हिकिड़ो त जबल ख़ुदि जेको आहे उहो हिकिड़ो आलमी वरसो आहे, न रुॻो असांजो सिंध जो पर आलमी तौर ते विरसो आहे। उनखां सवाइ उते तव्हांखे ॿियूं तारीख़ी जेके आहिनि मामला, जंहिंमें तव्हां मुख़्तलिफ़ मज़हबनि जा तव्हांखे उते आसार मिलंदा, उन्हनि जा इबादत गाहूं मिलंदियूं तमामु पुराणियूं, जीन मज़हब जा, ॿियनि जा। त उन हिसाब सां ही सकाफ़ती तौर ते बि हेरिटेज वारनि जो बि आहे, कल्चर डिपार्टमेंट जो बि आहे, एनवायरमेंट जो मामिलो आहे। ही तमामु घणा मामला गॾियल आहिनि। उते वॾ टुक इहा जेका हली पई उन ते का रुकावट कोन पई थी। पोइ सिंध हाई कोर्ट जॾहिं इन में पिटीशन दाख़िल थी, सिंध हाई कोर्ट में कुल बुनियादी तौर ते 3 पिटीशनूं दाख़िल थियूं। हिकिड़ी पहिरीं पिटीशन दाख़िल थी चुकी हुई, उन में बि सिंध हाई कोर्ट रुकावट जो हुकुम ॾिनो हो रोकण जो, पर वरी उहा पिटीशन वापसि वरिती वई। उनखां पोइ 2 पिटीशनूं दाख़िल थियूं। हिकिड़ी पिटीशन में उतां जो तव्हां ॾिठो हूंदो, सुञाणो हूंदो त अलहर जो खोसो साहब आहे, मुनवर सागर आहे, ॿिया दोस्त आहिनि। सही, जी जी साईं, तव्हांखे इंटरप्ट कयो आहे। वसंत थरी साहब, मूंखे इहो ॿुधाइजो त हीउ जेको मामिलो आहे ऐं कारूंजर जी उते उतां जो अवाम छा पियो चए हिन बारे में? जेको उतां खां तालुक़ बि रखो था। थरपाकर जो जेको अवाम आहे ख़ासि तौर ते उनजे लाइ कारूंजर हिकिड़ी ख़ासि हैसियत रखे थो, तारीख़ी वरसो बि आहे, उनजो हिकिड़ो रूहानी उन सां पंहिंजो हिकिड़ो एफिलेशन आहे, उनजो गुज़र सफ़र उन ते आहे। त रुॻो कारूंजर पंहिंजो हिस्टोरिकल त पास बिल्कुलु ॻाल्हि आहे, आलमी वरसो बि आहे, पर उन सां गॾु लोकल जेके माण्हू नंगर पाकर जे इर्द गिर्द जेके रहनि पिया उनजे लाइ मुआश जो ज़रिया बि आहे। तक़रीबन 109 टकिरियूं ऐं उन सां गॾु पासे तां जेको ॿियूं टकिरियूं आहिनि 154 टकिरियूं। 54 टकिरनि अंदरि पाणी जा वॾा ज़ख़ीरा आहिनि, उनजे करे उहा आबादी थिए थी। पार्कर पूरे तालके जी जेके नंगर पार्कर UCA, आदिगाम जी UCA, पीथापुर जी UCA, यूनियन काउंसिल 3 खां 4 यूनियन काउंसिलूं अहिड़ियूं आहिनि जिन यूनियन काउंसिलनि जे सोर्स ऑफ इनकम इहो आहे। जेकॾहिं कटिजी वेंदो त उनजो सोर्स ऑफ इनकम जेको उनजो ख़तमु थियो। ॿियो, नंगर पार्क जे इलाइक़े में जेके कम्यूनिटीज़ रहनि थियूं उनजा वॾा उते
पाक जायूं आहिनि. साड़दरे जो तमामु वॾो धाम हुते आहे, अंचलेश्वर आहे, उनखां सवाइ गऊमुखी आहे, ॿियूं आहिनि. उन हवाले सां उन्हनि जो पंहिंजो एफिलेशन जेको उहो पंहिंजो आहे. तंहिंजे करे कारूंजर उन जे लाइ हिकिड़ी हैसियत रखे थो. जीअं उन जेके शाइरनि जीअं ॻायो आहे, कारूंजर मुंहिंजो भाउ आहे, कारूंजर मुंहिंजो माउ आहे, कारूंजर मुंहिंजो पीउ आहे, उनजो सॼो गुज़र सफ़र करे थो. तंहिंजे करे कारूंजर जे हवाले सां लोकल जेको माण्हू आहिनि उनजी तमामु वॾी एफिलेशन आहे. उन्हनि सां हथ चुरांद करणु जेको इहो ॾाढो ख़तरनाक साबित थींदो लोकल इन हवाले सां. बाक़ी रुगो सिंध जो लोकल जो इशू कोन्हे, हीअ त सॼी सिंध जो विरसो आहे, सॼी क़ौम जो विरसो आहे. जॾहिं आलमी विरसो आहे त क़ौमी सॼी क़ौमूं सभु हिनखे ऑन कनि थियूं. सिंध जे माण्हुनि जी हिस्ट्री आहे, तंहिंजे करे सॼो हिनखे ऑन कनि थियूं. हीअ रुगो हिकिड़े थर जो इशू न आहे, हीअ सॼी सिंध ऐं सॼी दुनिया जो इशू आहे. इनखे सभु माण्हू क़बूल कंदा ऐं उनजी प्रोटेस्ट जेका आहे उनजे लाइ बीठा आहिनि मैदान ते ऐं विढ़नि पिया. हींअर बि विढ़नि पिया, कोर्टनि में विढ़नि पिया, कोर्टनि खां सवाइ जेका आहे उहे ॿाहिरि बि विढ़नि पिया, प्रोटेस्ट कनि था, एजिटेशन कनि पिया, मैदान में आहिनि. सही. सजा साहब, मूंखे इहो ॿुधाइजो त हीउ जेको आइनी अदालत में मामिलो वियो आहे, तव्हां उतां खां कंटिन्यू बि कजो, पर इहो बि आहे मुंहिंजो हिन में सुवालु त आइनी अदालत में वियो आहे, इहा हिकिड़ी सोची सम्झी साज़िश आहे या इहो रूल जे हिसाब सां हलियो वियो आहे? ॾिसो, मूं सवेर खां ॻाल्हि उतां खां चवां त हीअ सिंध हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल थी पियो. उन पिटीशन में सिंध हाई कोर्ट मुख़्तलिफ़ दौरनि में ॿुधणियूं थींदियूं रहियूं ऐं आख़िरी फ़ैसिलो जेको सिंध हाई कोर्ट जंहिंमें उन्हनि करार ॾिनो थी आलमी विरसो आहे, क़ौमी विरसो आहे ऐं कंहिं बि क़िस्म जी वॾ टुक पूरे जे पूरे नगर में, मतिलबु ईअं न त को हिकिड़े टुकड़े में हिकिड़े हिसे में तव्हां वॾ टुक करियो ऐं बाक़ियुनि खे रखो. उन्हनि चयो न, सॼे जो सॼो मुकमल जेको आहे 2100 एकड़नि ते मुश्तमिल आहे घणो गॾु, त उहो सॼे खे उन्हनि तहफ़ुज़ फ़राहम कनि चयो. हाणे उहा वरी सिंध हुकूमत उन फ़ैसिले जे ख़िलाफ़ु तोड़े जो हिते कोर्टुनि में सिंध हुकूमत बार बार इहो लिखत में इज़हार बि कंदी रही त असां कोन था करणु चाहियूं, असां रोकियूं था. जॾहिं त लीज़ बि हिननि जारी कई, उहा हिननि अपील दाख़िल कई. उहा अपील सुप्रीम कोर्ट में हुई. उतां हुननि खे हुकुम इम्तिनाई जेके चवंदा आहियूं स्टे ऑर्डर वग़ैरह कोन मिलियो. सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो जेको आहे सो फील्ड में हुयो ऐं उन फ़ैसिले ते अमल कराइण जे लाइ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जूं दरख़्वास्तूं पियूं. अचानक सां ही जेका आइनी वफ़ाक़ी जेका आइनी अदालत जोड़ी थी वई आहे, नेचुरली ॾिसो न, इन जी सॼी जोड़ जक ते ई अॻुवाट सुवाल उथनि था पिया त तव्हांखे धार सां इहा अदालत ठाही वई आहे. उन अदालत में जजनि जी मुक़ररी वारो मामिलो ख़ुदि मुतनाज़ा लॻो पियो आहे त अचानक सां ही केस तुर्त उन अदालत जे ठहण जे 6 ॾींहंनि जे अंदरि हीउ हेॾो वॾो जेको सिंध जो मामिलो आहे, जेको आलमी तौर ते मामिलो आहे, न रुगो नेशनल सतह ते क़ौमी पर आलमी, उहो जल्दी में केस उन ॾांहुं ट्रांसफर थी वियो, उन केस जी ॿुधणी थी. पर तव्हां जीअं सवेरे ज़िक्र कयो त सिंध जे माण्हुनि जी मुज़ाहमत ऐं ख़ासि करे जेके सिंध जा वकील आहिनि उन्हनि जी मुज़ाहमत इन हद ताईं मामले खे कयो जो माज़ीअ में अहिड़ो मिसाल कोन थो मिले त इन अहिड़े वॾे केस में वकील जे तरफ़ां को वकालतनामो वापसि थियो. जो तव्हां ॾिठो त सिंध हुकूमत जो जेको वकील हो उनखे बि शाबस आहे, उन बर वक़्तु जेको आहे सो पंहिंजो वकालतनामो वापसि कयो ऐं उन्हनि खे फीस मोटाए ॾियण जो बि ऐलान कयो त जेका हुकूमत जे तरफ़ां फीस मिली आहे सा वापसि कंदो. ज़ाहिर आहे मुज़ाहमत जे करे ईअं थियो आहे, पर असां नथा सम्झूं त पाकिस्तान जे अदालतूं एतिरियूं ख़ुदिमुख़्तार ऐं आज़ादु रहियूं आहिनि जो माण्हुनि जा जेके हेॾा वॾा क़ौमी मामला आहिनि उन्हनि ते को इंसाफ़ करे सघनि. सही. सजा साहब, बिल्कुलु ईअं ई आहे. जेको वकील हुयो सलाउद्दीन, उन ॾिनो इन करे ई जेको आहे सो इहो मामिलो मुलतवी थियो आहे. पर हिन में तव्हां इहो सम्झो था त माना इहा हिकिड़ी सोची सघंदी साज़िश आहे, पर कंहिंजी आहे? ज़ाहिर आहे जेके धुरियूं आहिनि, ॾिसो बेज़ाहिर त थियणु त ईअं खपे उसूलनि जेका तमामु सादी ॿोली में मां तव्हांखे सम्झायां. लीज़ मिलियल आहे कंहिं कंपनी खे, कंपनी FW वारनि सां रिलेटेड हिकिड़ी ज़ैली कंपनी आहे, उहे नथा वञनि. जिन जी लीज़ रद्द थी आहे अपील उन्हनि दाख़िल कोन कई आहे, अपील दाख़िल पई करे सिंध हुकूमत. तव्हां इतां ई नियतुनि जो अंदाज़ो करे सघो था न. सिंध हुकूमत वारा हिकिड़े पासे त बयानु ॾियनि था सियासी त असीं कारूंजर खे विकिरो करणु कोन ॾींदासीं, कारूंजर खे बचाईंदासीं, पर अमली तौर ते जेको मामिलो आहे उहो त अवाम जे साम्हूं आहे त अपील दाख़िल करण जी ज़रूरत कहिड़ी हुई सिंध हुकूमत खे? बिल्कुलु. पर CM बि कुझु ॻाल्हियूं कयूं आहिनि, उन में CM काफ़ी ॻाल्हियूं कयूं आहिनि जंहिंमें कारूंजर जी चए पियो त कारूंजर असांजो असासो आहे, असांजो खज़ानो आहे. पर उते वरी इहा बि ॻाल्हि करे थो त वकील रोडनि ते न अचनि, माण्हुनि खे परेशान न कनि, न त असांखे को ॿियो बि तरीक़ो आहे जेको असां उन्हनि जे मथां आज़माए सघूं. त कहिड़ो आहे उहो ॿियो तरीक़ो? अदा जमहूरियत जे नाले ते जेके बि तरीक़ा हिननि आज़माईंदा रहिया आहिनि. तव्हां ॾिठो हूंदो त उस्तादनि जो जॾहिं प्रोटेस्ट थिए थो उन ते बि हमिलो थिए थो, जॾहिं तव्हांजा सिंध में नर्सूं प्रोटेस्ट कनि थियूं उन्हनि ते बि हमिलो थिए थो. जेको ही जारियत थिए थी रियासती, उहा जारियत ई कनि था. पर असां वाक़ुफ़ु आहियूं वकील त हिननि जा हिन पाकिस्तान में ऐं बिलख़ुसूस सिंध सूबे में बि अहिड़ियूं ख़ासि के धुरियूं आहिनि जेके हिननि जा लाडला आहिनि. उहे त रेड ज़ोन में हलिया था वञनि, उन्हनि जे मथां त कॾहिं सिंध हुकूमत कानून जेको आहे सो लागू कोन कयो आहे. बाक़ी वकीलनि खे चवनि था त वकील कानून खां वाक़ुफ़ु आहिनि. जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो को अमल कयो वियो त उनखे मुंहुं ॾियण बि अचे थो असांखे. सही. मतिलबु त इहो वॾे वज़ीर जेको चयो आहे त तव्हां मतिलबु रोडनि ते न अचो त तव्हां न ईंदो.
रोडनि ते कीअं न अचिबो माण्हुनि सां ॾिसो मूं तव्हांखे अर्ज़ु कयो न हीअ पाकिस्तान जी तारीख़ में ऐं बिलख़ुसूस सिंध जी तारीख़ में पहिरियों दफ़ो थियो आहे जो सिंध जा जेके वकील आहिनि उहे सुजाॻ थी चुका आहिनि उहे जेके तव्हांजा क़ौमी मामला आहिनि जेके माण्हुनि जी ज़िंदगियुनि सां लाॻापियल मामला आहिनि जेके तव्हांजा वसीलनि जा मामला आहिनि उन ते अचनि था न रुॻो अदालतुनि जे अंदरि जंग कनि था रोड रस्तनि ते पंहिंजे माण्हुनि सां गॾिजी बीहनि था ज़ाहिर आहे उहे पुठिते त कोन वेंदा तव्हां ॾिसो न भला हीअ जेको डेमोक्रेटिक जमहूरियत जेके जमहूरियत वारा जो नारो हणनि था इहे कंहिं जनरल डिक्टेटर खां वधीक ताक़तवर त कोन हूंदा जनरल मुशरफ जे दौर में बि त वकील रस्तनि ते निकिता हुआ न 2 साल मुसलसिल जेको आहे सो जिदोजहद ऐं तहरीक वकीलनि हलाई वकीलनि जा लाश साड़िया विया वकीलनि जे मथां गोलियूं हलाई वियूं 12 मथे तव्हां ॾिठो उन खां पोइ छा इन क़िस्म जी जारियत खां पोइ को तहरीक पोइ ते वही छा तहरीक त जारी रही जी वसंत हरी साहिबु तव्हां ॾे ईंदासीं तव्हां इहो ॿुधाइजो त जीअं वकीलनि इन बाबति जेका प्रोटेस्ट करनि पिया इन में कॉम्प्रेस जमायतूं ऐं ख़ासि तौर ते तव्हांजी जमायत ऐं तव्हांजी जमायत जा ॿियनि कॉम्प्रेस जमायतुनि सां राब्ता थिया आहिनि ऐं गॾिजी करे का जदोजहद हलाइण जो तव्हां सोचियो आहे हिन ख़िलाफ़ ॾिसो न हिकिड़ी ॻाल्हि लाखा साहिबु बुनियादी तौर ते सिंध जो कॉम्प्रेस सिंध जो लेफ्ट जो सिंध जो प्रोग्रेसिव सिंध जो सहाफ़ी सिंध जो वकील इन सॼे मामले ते अवेयर आहे बुनियादी ॻाल्हि इहा सम्झण जी आहे हीअ जेको कारूंजर जो जीअं सजाद साहिबु ज़िक्र कयो त हीअ कारूंजर रुॻो हिनखे प्यारो कोन्हे हिते सिंध जी जेके मैदनी वसीला उहे सभु हिननि खे प्यारा आहिनि हिन खे खीरथर बि प्यारो आहे हिन खे केंजर वारी पटी बि प्यारी आहे हिन खे बहरिया टाण वारी पूरी ज़मीन खे प्यारी आहे हिन बंबोर वारी सॼी इलाइक़ा हिन खे प्यारा आहिनि उनजे लाइ हिन कानून साज़ी की आहे पीपल्स पार्टी उन सां गॾु वेठी आहे हिन SIFC जो इदारो ठाहियो आहे बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट अमेंडमेंट एक्ट आंदो आहे उन एक्ट जे ज़रिए हिन खे टोटल ज़मीनूं हुनजे हवाले करणियूं आहिनि हीअ चवनि था हाणे कारूंजर जेका हिकिड़े पासे कोर्ट असांखे फ़ैसिलो ॾियो न ॿिए पासे हीअ चवनि था असीं कारूंजर खे सियाहत जो मर्कज़ बनाईंदासीं हीअ सभु जो खीरथर खे बि उनखे मर्कज़ बनाईंदा हिन खे टोटल ज़मीन हुनखे ॾियणियूं आहिनि जेको असल दुरधणियुनि जे हवाले शयूं करणियूं आहिनि तंहिंजे करे इन में प्रोटेस्ट जेके आहिनि उहे लेफ्ट जूं पार्टियूं कॉम्प्रेस पार्टियूं हिन जे मैदान में आहिनि 2023 खां असांखे यादि आहे असां इस्लाम कोट में नंगर पार्कर में ठठे में असांजी शाहपुर चाकर में थी नंगर पार्क में ज़बरदस्त रैली थी पंहिंजी फेबरवरी में थी हुई उनखां डीपले में असां थी अवामी तहरीक जे प्लेटफॉर्म तां मुसलसिल अवामी तहरीक जे प्लेटफॉर्म तां हाणे बि असीं हिन जी कुझु ॾींहं अॻु में असांजी 27 आइनी तरमीम में 26 आइनी तरमीम में कारूंजर जे मसइले ऐं वसीलनि जी फुलट ते सिंधियाणी तहरीक जी पहिरीं जेका मार्च जेका सिटी गेट खां थी आहे त अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे प्लेटफॉर्म ते आहे उन सां गॾु सभु कॉम्प्रेस जेके धुरियूं आहिनि उहे हिन स्टेज ते आहिनि जेतिरे क़दुरु हिन खे सभिनी जी राब्ताकारी जी ॻाल्हि आहे ऐं सम्झां थो असांजो पाण में राब्ताकारी आहे असीं हिन ॻाल्हि ते सभु सिंध जो कॉम्प्रेस लॾो सिंध जो सभु प्रोग्रेस लॾो हिकिड़ी पॉइंट ते गॾु आहिनि त असांजा वसीला बचाइणा आहिनि इन पॉइंट ते गॾु आहिनि असांजी स्ट्रेटेजी हिकिड़ी आहे असांखे माण्हुनि खे गॾु करिणो आहे इन ते असीं गॾु आहियूं असांजो मौक़िफ़ हिकिड़ो आहे तंहिंजे करे असांजो राब्ताकारी हिन मां हर को पंहिंजे हिसाब सां एक्टिविटी करे पियो ऐं ज़बरदस्त एक्टिविटी करे पियो हीउ जेको साउंड ॾाढो ज़बरदस्त आहे उहो हिकु पॉलिटिकल पार्टियुनि जो मसइलो न आहे जीअं वकीलनि में शामिलु थिया आहिनि ईअं सभु जेके प्रोफेशनल तंज़ीमूं आहिनि उन्हनि जो बि फ़र्ज़ु थिए थो हू गॾिजनि उस्तादनि में गॾु थियनि डॉक्टर गॾु थियनि जेका हिकिड़े क़िस्म जी आर्ग्यूमेंट थिए थी त बाबा प्रोफेशनल तंज़ीमूं सिर्फ़ु पंहिंजो प्रोफेशनल कमु कनि उनखां सवाइ न कनि वकील जीअं किरदारु अदा कनि पिया सिंध जे इशूज़ ते वसीलनि खे बचाइण जे लाइ ऐं इन जे लाइ जेके किरदारु अदा पिया ईअं सभु सिंध जो हिकु हिकु फ़र्दु उहो किरदारु अदा करे हीउ एॾो वॾो जो हमिलो आहे जंहिं हमले में गवर्नमेंट गॾु वेठी आहे पीपल्स पार्टी गॾु वेठी आहे पीपल्स पार्टी खे नाटक बि करे हिकिड़े पासे बिलावल साहिबु चवे थो कारूंजर खे बचाईंदासीं ॿिए पासे बिलावल साहिब जी पार्टी वेंदी वञी अपील कंदी ऐं पोइ वरी फीडरल आइनी कोर्ट ठहंदी फीडरल आइनी कोर्ट अचण खां पोइ ओचितो ओचितो जल्दी जल्दी उनजो वरी फ़ैसिलो उहो उन में कंदो ऐं उन खां पोइ हाणे बि हुनजी मुराद अली शाह जी जेकी स्टेटमेंट आहे उहा स्टेटमेंट मुनाफ़िक़ाना हिकिड़ी स्टेटमेंट जेका आहे इन क़िस्म जी स्टेटमेंट अचे थी इन ते असां फर्दर ॻाल्हाईंदासीं इन महिल वक़्तु थी वियो आहे हिकु ब्रेक जो नाज़रीन हिते वठूं था ब्रेक असां सां जुड़ियल रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम खे हितां ई शुरू कंदासीं सजाद साहिब ॾे हलंदा सजाद साहिबु मूंखे इहो ॿुधाइजो जीअं जेको वसंत साहिबु ॻाल्हि कई त बेरिया टाउन ते इन्हनि जी ज़मीन ते या सिंध जे सभिनी मादनी वसीलनि ते अखु आहे पर हिते वरी CM इहा बि ॻाल्हि कई आहे त थरकोल जे लाइ बि माण्हू ईअं चवंदा ऐं थरकोल मां हिन महिल पूरो पाकिस्तान फ़ाइदो वठी रहियो आहे पूरो पाकिस्तान जेको आहे सो सस्ती बिजली यूज़ करे रहियो आहे इन ते तव्हां छा ॾिसो पूरो पाकिस्तान फ़ाइदो वठंदो पर सिंध में त नज़र कोन थो अचे सिंध में सरकारी अंग अखर ॿुधाइनि था त सिंध जो जेको शहरी आहे 40% सिंध जो शहरी जेको आहे गुरबत जी लकीर खां हेठि वारी ज़िंदगी गुज़ारे पियो हीअ उहा ई सिंध आहे जंहिं वटि समूरा मैदनी वसीला आहिनि जंहिं वटि जबल आहिनि जंहिं वटि दरिया आहे जंहिं वटि बंदरगाह आहे जंहिं वटि तेल निकिरे थो जितां कोयलो निकिरे थो जीअं कोयले मां पाकिस्तान जा ॿिया शहरी त मुस्तफ़ी थियनि था पर सिंध जो माण्हू जेको आहे गुरबत जी लकीर खां हेठि वारी ज़िंदगी गुज़ारे थो सो हीअ अहिड़ी कहिड़ी तरक़ी हूंदी ॾिसो न इहा कॾहिं बि दुनिया जो उसूल आहे
त उहा का बि तरक़ी तव्हांजो आम माण्हू जेको आहे उतां जो रहवासी क़बूल न कंदो जेकॾहिं हू उन खां मुस्तफ़ीद नथो थिए। तव्हां सिंध जे माण्हुनि खे बुख मारे उन्हनि जे पेट ते पथर ॿधी जेकॾहिं की ॿिए खे खारींदो त ज़ाहिर माण्हू मुज़ाहमत कंदा, माज़ी में बि थींदी रही आहे। ख़ासि करे पोयनि 17 सालनि में जेको सिंध जे मथां दाड़ो लॻो आहे, मां नथो सम्झां त पाकिस्तान जी पोइ तारीख़ में कोई एतिरो लॻो हूंदो। तव्हां भली अयूब ख़ान जो दौरु यादि कयो, तव्हां जनरल ज़ियालक जो दौरु खणी ॾिसो त तव्हां सिंध जी लखा एकड़ ज़मीन पोयनि 17-18 सालनि में जेको आहे सो वई आहे जमहूरियत जे नाले ते। तव्हां ॾिठो हूंदो त असां दाहूं पहिरें ॾींहं खां वठी कयोसीं पिए त हीअ जेको मलिक रियाज़ जे हवाले ज़मीन कई वई आहे इलीगल आहे, गैर क़ानूनी आहे। साॻियो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान कयो, पहिरियां बि कयो हुई 4 मई 2008 ते, ऐं आख़िर में नवंबर 2023 में जस्टिस फाइज़ ईसा चीफ जस्टिस फ़ैसिलो करे वियो थी सॼी जी सॼी इलीगल आहे। माना गैर क़ानूनी तरीक़े सां तव्हां पंहिंजी सरकार खे तोल ॾियण जे लाइ, तव्हां पंहिंजी जेका बदनवानी वारी सरकार आहे उनखे तोल ॾियण जे लाइ सिंध जा समूरा जेके वसीला आहिनि उहे धारियुनि जे हवाले करियो था। धारी आबादकारी थिए थी, तव्हांजा जबल बि विया। हींअर जेका सवेर वसंत हरी साहब ॻाल्हि कई त सभिनि खां वधीक ख़तरनाक जेका हींअर ॻाल्हि आहे जंहिंखे सिंध सूबो मुंहुं ॾियणु वेंदो मुस्तक़बिल में या ख़तरो आहे, उहा आहे SIFC। हिननि छा कयो आहे त मरकज़ी सतह ते हिकिड़ो इदारो ठाहे छॾियो आहे। माना सिंध जो जेको जबल आहे हाणे उनजो फ़ैसिलो इस्लामाबाद में थींदो, उते वेही सेमिनार्स थींदा, उते वेही विकिरो कंदा। सिंध जूं जेके ढंढूं आहिनि उहे SIFC में हुननि जे कब्ज़े में आहिनि। सिंध जी जेका सियाहत जो खातो आहे, टूरिज़म, उहो बि हुननि जे हवाले आहे। माना समूरा जेके सूबाई मामला आहिनि उहे सभु जा सभु लिखी ॾेई करे पीपल्स पार्टी वारा उहे आया आहिनि। त उन्हनि जो मालिक हाणे जेके आहिनि वफ़ाक़ी हुकूमत जंहिंजी बि हूंदी, पाण वाक़ुफ़ु आहियूं त वफ़ाक़ी हुकूमतनि में कंहिंजी अकरबा परवरी आहे, कंहिंजो हथु हले थो पियो, उन्हनि जे हवाले समूरा वसीला कबा। बदिले में वठिजे छा थो, बदिले में रुॻो इहो वठिजे थो त जहिड़ी तेड़ी अबरी सबरी जी हुकूमत आहे उहा रुॻो क़ाइमु रहे। तो ही मां सम्झां थो तमामु ख़तरनाक ॻाल्हि आहे। माण्हू मुज़ाहमत कंदा। तव्हां ॾिसो न माज़ी जी भेट में, जीअं मूं सवेर अर्ज़ु कयो त माज़ी जी भेट में सियासी तंज़ीमूं अॻियां अॻियां हूंदियूं ऐं ज़रूरु हुजण बि खपनि। कमु बुनियादी तौर ते त सियासी ऐं समाजी मामिलो आहे, पर ही सिंध जा जेके वकील आहिनि, सॼी सिंध मां उहे वकील निकिरी था पवनि। तव्हां ॾिठो बबरलो में केनालनि जे मामले ते, मतिलबु एतिरी सिंध में अवेयरनेस त आई। जेको पोयों फ़सुलु पोखियल हुयो असांजो रसूल बख़्श पलीअ साहिब जी जेका पाणी जे मामले ते जदोजहद, ॿियनि दोस्तनि जी जदोजहद, समूरनि सियासी तंज़ीमुनि जे तरफ़ां जेको ॿिज छटियल हुनजो नतीजो इहो निकितो आहे त सिंध जो जेको पढ़ियो लिखियो माण्हू आहे उहो इन्हनि समूरनि मामलनि खां हाणे वाक़ुफ़ु रहे थो। उनखे ख़बर आहे त जेको पाणी आहे सिंध जो उन ते धारो लॻंदो पियो अचे, लगातार लॻंदो पियो अचे, अञा ताईं अॼु ॾींहं ताईं लॻे थो पियो। उनखां सवाइ सिंध जी जेका ज़मीन आहे उहा भुॻड़नि मुठ ते विरहाई पई वञे, बंदरबाड़ थिए थी। सिंध जा समूरा वसीला ॾिना था वञनि, बदिले में सिर्फ़ु पंहिंजी हुकूमत खे क़ाइमु रखण जो जेको आहे सो नाटक थो थिए। तंहिंजे करे माण्हू मुज़ाहमत कंदा, वकील निकिरंदा, समूरो सिंध जो हर पढ़ियो लिखियो शहरी जेको आहे उहो मुज़ाहमत कंदो। इहो सवलाईअ सां पंहिंजे हिननि मामलनि तां पंहिंजो जेके वसीला आहिनि, पंहिंजो जेको आईंदो आहे मुस्तक़बिल आहे, पंहिंजे ॿारनि जे पेट तां जेको आहे उन तां हथु कोन खणंदो माण्हू। सही। वसंत साहब, मूंखे इहो ॿुधाइजो त कॉम्परस जमायतूं, जीअं सजा साहब ॻाल्हि कई त बबरलो में हिकु वॾी जदोजहद थी जंहिंमें सभिनी गॾिजी बिज पोगियो, पर ही जेका मामला ईंदा पिया वञनि हिन में कॉम्परस जमायतुनि जी एनर्जी एतिरी नज़र कोन थी अचे। जीअं अॼु बि हिकिड़ो तव्हां बयानु ॿुधो हूंदो कादिर मक्सी जो ॾिनो त 27वीं तरमीम में को अहिड़ो ॻाल्हि न आहे, का अहिड़ी शइ कान्हे जो रोडनि ते अची पंहिंजी एनर्जी वञे। छा ही मामिलो कारूं जर वारे ते कॉम्परस हिकु राय ते न हूंदी या हूंदी? मुंहिंजो ख़्यालु आहे त कॉम्परस धुरियूं सभु इन मामले ते गॾु आहिनि। का 27वीं आइनी तरमीम ते हुनजी स्टेटमेंट ॿी बि अची वई आहे, उहो वधीक कादिर मक्सी साहिब खां पुछिजे त हुननि स्टेटमेंट इहा छो ॾिनी आहे। पर कारूंजर वारे मामले ते सिंध जो माण्हू, सिंध जूं कॉम्परस पार्टियूं ऑलरेडी गॾु आहिनि। पाणी वारे मसइले ते इन ते बि सिंध जूं सभु गॾु आहिनि। तंहिंजे करे इन मामले में का कारूंजर खे बचाइण जे लाइ को कॉम्परस पार्टियूं पोइ ते थींदो, इन क़िस्म जो क्वेश्चन थिए ई पवंदो। ऐं बुनियादी तौर ते सॼो जेको कमु आहे न, इहो जेको मूवमेंट आहे, जेका ज़हनी आबियारी आहे, उहो आबियारी जो कमु वरी बि पॉलिटिकल पार्टी कनि थियूं। जीअं पाणी वारे मामले ते पॉलिटिकल पार्टी जॾहिं खां हिन जी ज़मीन जी फुलट जो जंहिं टाइम ते बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट अमेंडमेंट एक्ट आयो 2023 जो अगस्त में, सेप्टेंबर जी असांजी तारीख़ ते अवामी तहरीक जी पहिरीं असांखे कॉन्फ्रेंस कॉल करी, पोइ मुसलसल सी मैदान में हुआसीं। हीअ जेका हिन 27वीं तरमीम जीअं आंदी पई उन ते असां पहिरीं हैदराबाद में असीं प्रेस क्लब में असीं गॾु इकठा थियासीं ऐं सभिनी पॉलिटिकल पार्टियुनि खे जेके असां उनखे कॉल कयो, जेके असांजूं प्रोग्रेसिव हिन मैदान में हूंदियूं आहिनि उनखे असां कॉल कयूं आहिनि। उन मामले ते उनजो मौक़िफ़ जेका आहे उहो गॾु बीठो आहे। इन में किथे बि उन क़िस्म जो मामिलो कोन्हे। कादिर मक्सी साहिब जो जेको आहे मौक़िफ़ उहो सिर्फ़ु 27 मामले ते, बाक़ी कारूंजर वारे मामले ते इन ते कोन्हे। सो आउं सम्झां थो इहा जेका आहे कॉम्परस धुरियूं ऐं सभु पार्टियूं जेके आहिनि उन ते गॾु आहिनि, इन में कंहिं क़िस्म जो मामिलो थिए कोन्ह। बुनियादी ॻाल्हि असांखे उहा जेका सम्झणी आहे, ही सभु जूं सभु जेका वेड़ थिए पई उहा आहे सिंध जे वसीलनि जी फुलट जी वेड़। सिंध जे वसीलनि जी फुलट जी वेड़ में असल जेके धुरियूं आहिनि उन धुरियुनि खे टोटल शयूं ॾियणियूं आहिनि। उनमें पीपल्स पार्टी बि गॾु वेठी आहे, शहबाज शरीफ़ बि वेठी आहे, बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट अमेंडमेंट एक्ट आयो, उन ते इमरान ख़ान जो सदर साहिबु अलवी साहिबु उन ते बि सिग्नेचर कई। माना जेके इक़्तिदारी धुरियूं आहिनि उहे इन तय में वेठियूं आहिनि त उनखे कुर्सी खपे, कुर्सी जी लालच में सभु कुझु करण जे लाइ तयारु आहिनि। सिंध जा वसीला सभु लुटण जे लाइ उहे तयारु आहिनि। हिननि खे सभु शयूं ॾींदियूं। इन इदारे जी तरह हाणे SIFC जो इदारो ठाहे छॾियो। SIFC इदारे जे ज़रिए सभु ज़मीनूं जेके आहिनि उहे ॾींदा। सुबुह जो जेको बि शइ
असांजी 48 लख एकड़ ज़मीन जेका हारियुनि खे ॾियणु खपे आहे, उहा 48 लख एकड़ ज़मीन इन्हनि कारपोरेट फार्मिंग जे नाले में अलाट करण जी ॻाल्हि कई। सिंध जी 13 लख एकड़ ज़मीन जेका आहे उहा उनजी ॾिनी ऐं उनजे बहाने ते हिन जेके टोटल जेके कैनाल ठाहिण जी ॻाल्हि कई ऐं इन सॼे लाइ हथ इन्हनि खे सभिनी खे रोकण जे लाइ इन्हनि छा कयो, कोर्टनि खे अपाहिज कयो। पलीअ साहिबु चवंदो त हिननि खे जेको साम्राज आहे उन साम्राज खे असांजा वसीला फुरणाइनि त पहिरीं कोर्टनि खे अपाहिज करे छॾियो, कोर्टनि खे ग़ुलाम करे छॾियो। 6वीं आइनी तरमीम जॾहिं पीपल्स पार्टी खां इहो कमु वरितो वियो, शहबाज शरीफ़ खां इहो कमु वरितो वियो, उन कोर्टनि खे अपाहिज करे छॾियो ऐं उन खां पोइ 7वीं आइनी तरमीम ते कोर्टनि खे मुकमल तौर ते ग़ुलाम करे छॾियो। हाणे फेडरल आइनी कोर्ट में माण्हू ईंदो ई उहो जेको हिननि खे पीपल्स पार्टी ऐं शहबाज शरीफ़ वारा या हुकूमत में जेको दुर वेठींदी उहो जंहिंखे चाहींदी उहो जज अची सघंदो ऐं इन जी आशीर्वाद सां जेको ईंदो इहो फ़ैसिला हिन जे फेवर में कंदो। तंहिंजे करे हीअ मुकमल तौर ते कंट्रोल हिकिड़ी अची वई आहे पंहिंजी जुडिशरी। इन जुडिशरी में हीअ असांजा हाणे ॾिसो न, जीअं असांजी 7वीं आइनी तरमीम आई आहे, 7वीं आइनी तरमीम ते शर्त बसि केस जेको कारूंजर ते ॿुधो आहे, इन कारूंजर जो हाणे लॻो आहे। इन्हनि जी मुकमल कोशिशि हुई, हीअ त वकीलनि जी महिनत हुई, हीअ पॉलिटिकल पार्टियुनि जी स्ट्रगल हुई, अवेयरनेस हुई। ॿारनि जो उन ॾींहुं 2 ॾींहं खां मुसलसल मिठी जो रेज़ोल्यूशन आयो, सिंध बार काउंसिल जे काफ़ी दोस्तनि जो उनजा कंडेम उन्हनि खे कयो आहे। कराची बार में कॉन्फ्रेंस थी, इनखे बैकफुट ते थिया आहिनि। जेकॾहिं इहा रेज़िस्ट न अचे त अची करे सभु कुझु करण जे लाइ तयारु आहिनि, सभु ॾियण लाइ तयारु आहिनि। कुर्सी खपे, कुर्सी जी वज़ीर आज़म जी कुर्सी लाइ में सभु कुझु ॾियण लाइ तयारु आहिनि। नाज़रीन, हिते टाइम थी वियो आहे हिकु ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वरी हाज़िर आहियूं। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं। असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे मुला बख़्श चांडियो, जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सीनियर अॻुवाण आहे। उहो 2 दफ़ा सीनेटर रहियो आहे, 2 दफ़ा वफ़ाक़ी वज़ीर रहियो आहे, 2 दफ़ा सूबाई वज़ीर रहियो आहे। गहरी नज़र आहे उनजी सियासत ते। भाऊ, असांखे इहो ॿुधाइजो त हीअ जेको मामिलो कारूंजर वारो वरी उथियो आहे ऐं इहो पहिरियां बि इहो उथियो हुयो जंहिं ते सिंध जे माण्हुनि वॾी मज़म्मत कई, हाणे बि इहो मामिलो उथियो आहे ऐं इन ते सिंध हुकूमत चयो आहे त जेको आहे असां पिटीशन वापसि वठंदासीं। छा ईअं वापसि वठंदी? वठंदी छो न, सिंध हुकूमत सिंध जे माण्हुनि जी हुकूमत आहे, हुननि जे ख़िलाफ़ त कोन अहिड़ो क़दम खणी सिंध जा माण्हू नाराज़ थियनि। बिल्कुलु हर पीपल्स पार्टी पॉलिसी कान्हे त सिंध जे माण्हुनि खे नाराज़ कजे। जैसे पहले कारूंजर त आऊं त उन नसल मां आहियां जेके अयाज़ वारे गीत न ॻाईंदा अचूं त कीअं जनका कारूंजर साईं तोखे ॻाइणा। सिंध जा माण्हू कारूंजर खे पंहिंजे अज़मत जी निशानी, सकाफ़त जी निशानी सम्झनि था। हुनखे ख़तमु करण या हुनखे नुक़सानु पहुचाइण कंहिं बि ॻाल्हि सिंध जा माण्हू आमी न थींदा। सही भाऊ, इहो मूंखे ॿुधाइजो त हिन में जेको आहे असुलु जेको आहे हिन में इन्वॉल्वमेंट कंहिंजी आहे, सिंध सरकार जी आहे या कंहिं ॿियनि धुरनि जी आहे जो बार बार जेको आहे पिटीशन हाणे वरी वफ़ाक़ी आइनी अदालत ते हलियो आहे? इन में ॾिसो ॻाल्हि ॿुधो, ईमानदार ॻाल्हि, जिते ख़ुशहाली जी दौलत जा धिग ॾिसण में ईंदा, जिन शयुनि में सोन जहिड़ो फ़ाइदो माण्हू अगरि ईंदो उनमें सभिनि जा थींदा, उनमें सभिनि जो हिसो थींदो, उनमें सभई अची विझो वेठा हूंदा। ऐं कंहिं हिकिड़ी दफ़े कोर्ट जा चवां थो, सभु मफ़ाद परस्त माण्हू कारूंजर बच्चियूं विझो वेठा आहिनि। असीं हुननि जे अखियुनि जा नज़र जा हामी न आहियूं, असीं हुनखे बदनज़र था सम्झूं। कारूंजर सिंधी सकाफ़त आहे, कारूंजर सिंधी निशानी आहे, सिंध जी सुञाणप जो नालो आहे। असीं हुनजे मुक़ाबिले नथा सघूं त कंहिं नमूने सां कारूंजर खे नुक़सानु पहुचे। जी भाऊ, जंहिंजी तव्हां ॻाल्हि कई त जेका मफ़ाद परस्त माण्हू आहिनि, छा पाकिस्तान पीपल्स पार्टी खे बि उहे इस्तेमालु करणु चाहिनि था या थी रही आहे? जी जी, मां इहो पियो चवां त हे जेको मफ़ाद परस्त माण्हू आहिनि, तव्हां ॻाल्हि कई हुनजी, छा पाकिस्तान पीपल्स पार्टी बि इस्तेमालु थी रही आहे या करणु चाहिनि पिया? ॾिसो न, जिन माण्हुनि खे पंहिंजो मफ़ाद ॾिसण में ईंदो उहो हर तरीक़ो इस्तेमालु कंदा पंहिंजा फ़ाइदा वठण लाइ। ऐं नथो चवां हुकूमत इस्तेमालु थींदी कान थींदी, ऐं इहा ॻाल्हि न पियो करियां। ऐं करियां थो त घुरियूं आहिनि त मां फ़र्क़ु पए इदारा थी सघनि था जेके इहो इनखे सोन था सम्झनि। कारूंजर जो जबल ढिग आहे, इहो सोन जो ढिग आहे, इहो थी ख़राबु हुजे, पर पीपल्स पार्टी जो क़ाइद असीं कारकुन सिंध जा सभु माण्हू कारूंजर खे नुक़सानु पहुचाइण जा हामी थी कोन था सघूं। सही भाऊ, हे पाकिस्तान पीपल्स पार्टी CM सिंध बि चयो आहे, नासिर शाह बि वियो ऐं उन बि इहो चयो त असां कॾहिं बि इहा जेको आहे पिटीशन मंज़ूर थियणु न ॾींदासीं। पर इहो कुझु साल छॾे वरी इहो मामिलो उथे थो। तव्हां छा था सम्झो त इहो मामिलो अॻिते हली वरी उथंदो या बसि इहो मामिलो हिते दफ़न थींदो? फाइनली ॿुधाईंदा जेके अखियुनि में सोन पियो ॾिसण में अचे उहो मुड़ंदा ई कॾहिं कोन। जेसी ताईं कानून साज़ी का अहिड़ी पकी करणु खपे
जेका उन्हनि जो अचूं वरी न वञनि, न त उहे सम्झनि था हिते दौलत आहे, हिते ख़ुशहाली आहे, या इहो दिल्ली जेको जबल आहे कारू जल जो सोन आहे, पर उहे माण्हू कीअं मणंदा पिया सुहिणा। ॻाल्हि सुठी बची इहा आहे, पर मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे पीपल्स पार्टी जी क़यादत अहिड़ो को फ़ैसिलो कोन कंदी जंहिं मां सिंध जा माण्हू नाराज़ थिया। सही सही। मुला बख्श साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मेरान टीवी खे टाइम ॾिनो। ओवर टू यू सजा साहब। सजा साहब, हितां खां ई तव्हां शुरू कजो त हिन में इहो कानून साज़ीअ जे हवाले सां तव्हां छा था चओ त हीअ जेकॾहिं पूरो दफ़न थी थो वञे मामिलो त हीअ वरी उथारे सघनि था? ॾिसो आउं थोरो अर्ज़ु कंदुसि मोला बख़्श साहिब लाइ। भाऊ ॻाल्हि कई जेकी कानून साज़ी आहे उहा कहिड़ी कानून साज़ी? मोला बख़्श साहिब लाइ लखे इज़तूं, सीनियर असांजा सियासी अॻवान रहिया आहिनि, पीपल्स पार्टी जा बि आहिनि। ॾिसो हाणे अर्ज़ु इहो त ही कारूंजर पीपल्स पार्टी कोन खपाईंदी, पोइ लीज़ ते ज़मीनूं कंहिं ॾिनियूं? पीपल्स पार्टी कोन ॾिनियूं, तव्हां ॾिनियूं, वसंत हरी ॾिनियूं, मूं ॾिनियूं। हे जेके ज़मीनूं मलिक रियाज़ जे हवाले थियूं उहे पीपल्स पार्टी वारनि कोन ॾिनियूं हुयूं। ही जेके ॿेट हवाले थिया PTI जी दौर हुकूमत में, उहे पीपल्स पार्टी वारनि लिखी कोन ॾिना हुआ। ही जेको हाणे कारूंजर ते लीज़ूं जेके आहिनि उहे कंपनियुनि खे पीपल्स पार्टी जी हुकूमत कोन ॾिनियूं आहिनि। त इहो चवणु रुॻो ज़बानी, जीअं सवेर मूं अर्ज़ु कयो, ॾिसो ज़बानी तौर ते चवणु हिकिड़ी ॿी शइ आहे, अमली तौर ते प्रैक्टिकली तव्हांखे शयुनि खे जॾहिं तव्हां करियो था, जेके शयूं त हाणे स्क्रीन ते पयूं आहिनि, मूं जीअं सवेर अर्ज़ु कयो त सुप्रीम कोर्ट में अपील उन्हनि कंपनियुनि दाख़िल न कई आहे जिन जूं लीज़ूं रद्द थियूं आहिनि। सिंध हाई कोर्ट त लीज़ रद्द कई आहे न। जेके बि लीज़ूं ग्रांट थियूं सरकारुनि जे तरफ़ां पीपल्स पार्टी जे दौरे हुकूमत में, पीपल्स पार्टी जे दौरे हुकूमत खां पहिरियां बि जेके बि लीज़ूं उन्हनि खे मिलियूं त तव्हां ही पथर वढी ऐं खणो हितां ढो, उहे लीज़ूं त सिंध हाई कोर्ट कैंसिल कयूं, रद्द कयूं। त उन्हनि जे रद्द थियण खां जेको मुतासिर धुर हुई, जेके कंपनियूं हुयूं जिन खे ठीका मिलियल हुआ, जिन खे लीज़ मिलियल हुई, ग्रांट्स हुयूं, उहे त कोन विया अपील में। अपील में त सिंध हुकूमत वई आहे, वरी सिंध हुकूमत प्राइवेट वकील एंगेज करे करोड़ रुपयनि जी फीस भरे या अपील दाख़िल कई आहे। वरी हाणे उहा अपील जीअं सवेर तव्हां ॾिसो था त उहा लॻाइण जी कोशिशि कई वई, पर माण्हू बर वक़्तु सुजाग थी पिया, सिंध जा वकील सुजाग थिया, जंहिंजे करे उन्हनि खे हिकिड़ो क़दम पोइ ते हटणो पियो आहे। वरी बि उन ॾींहुं भला जेकॾहिं नियतनि जो अंदाज़ो हितां करे सघिजे थो न, त हीअ जेका हिन दफ़े अपील लॻी वफ़ाक़ी आइनी अदालत में, उन में केस में तारीख़ सिर्फ़ु इन जे करे वरिती वई आहे त उतां जो जेको वकील हो सिंध हुकूमत जो, उन वकालतनामो वापसि वरितो आहे, ठीकु आहे। पर जेकॾहिं सिंध हुकूमत चाहे हा त उन ॾींहुं अपील वापसि न पई वठी सघिया छा? तमामु सादी सोली ॻाल्हि आहे। जेतिरो आसानी सां ई दोस्त मीडिया ते अची चवनि था, उहे त चवनि था त बाबा असां अपील नथा हलाइण चाहियूं, असां कारूंजर जो विकिरो न कंदासीं। तंहिंजे करे मां नथो सम्झां त को पीपल्स पार्टी जा दोस्त इन पंहिंजे जेको हिननि वहिंवार कयो आहे, जेको दिफ़ा करे सघंदा। हिन वटि को बि दलील कोन्हे, को हिन वटि का बि शाहिदी कोन्हे का, बाक़ी हाणे ज़बानी बयानु ॾियणो आहे। हिकिड़े पासे खां वढ टुक कबी, सॼे सिंध जा समूरा टीं टपर विकिरो कबा, मीडिया ते अची ॻाल्हि करे छॾिबी, बाबा कोन कंदासीं, प्रैक्टिकली त कनि पिया। जी बिल्कुलु। वसर साहब, मूंखे इहो ॿुधाइजो त तव्हां मौला बख्श चांडियो साहब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन में हुन इहो बि चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी मफ़ाद परस्तनि जी हुन हिकिड़ी ॻाल्हि कई त मफ़ाद परस्तनि जी कोन हलंदी या न थींदो। छा अहिड़ी मफ़ाद परस्तनि जी का अहिड़ी ॻाल्हि आहे, या पाकिस्तान पीपल्स पार्टी मफ़ाद परस्तनि जे हथां यूज़ थी थिए, या उहे सिर्फ़ु उन्हनि जे कुल्हे ते बंदूक रखी हलाइनि था? पीपल्स ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि, जॾहिं मफ़ाद परस्त पीपल्स पार्टी वटि मफ़ाद कोन्हे। छा पीपल्स पार्टी खे पंहिंजो कुर्सी जो मफ़ाद आहे? कुर्सी जे मफ़ाद में हिन पीपल्स पार्टी अॻु में दहशतगर्दनि जा केस माफ़ करे छॾिया। पीपल्स पार्टी जॾहिं पंहिंजी गवर्नमेंट में हुई तॾहिं काराबाग ॾियण वारे मामले ते पाण पैसा रखिया। पीपल्स पार्टी जॾहिं पंहिंजो मफ़ाद हुयो तॾहिं मुशरफ सां ठाह करे छॾियो, सिर्फ़ु वेमेन प्रोटेक्शन जेका ऑर्डिनेंस जो बहानो वठी उन्हनि ते बहालो करे छॾियो। पूरी जेकी जुडिशरी जेको जदोजहद हुई उनखे तारपेड़ो करे वई। पीपल्स पार्टी हींअर पंहिंजी गवर्नमेंट में हीअ जेके 6 कैनालनि जी ॻाल्हि हुई, इन में पीपल्स पार्टी पाण कयो। पीपल्स पार्टी मुफ़ाद जी ॻाल्हि करे त मुफ़ाद परस्त यूज़ था कनि। पीपल्स पार्टी मुसलसल यूज़ कई। बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट अमेंडमेंट एक्ट आंदो कंहिं, SIFC ठाही कंहिं, हीअ जेको कारूंजर वारी लीज़ जेका ॾिनी उहो ॾिनी कंहिं, जेका सजाद साहब ॻाल्हि कई त ॿेटनि वारे मामले में इहो कयो कंहिं। इहो टोटल पीपल्स पार्टी पंहिंजी लालच में सभु कुझु करण लाइ तयारु आहे। हाणे पीपल्स पार्टी मुफ़ाद परस्त जेके आहे, माना पीपल्स पार्टी ख़ुदि मुफ़ाद परस्त हिकिड़ो टोलो आहे, हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी जेका वेठी हो मुफ़ाद परस्त टोलो, पंहिंजी कुर्सी जी लालच में सभु कुझु करण जे लाइ तयारु आहे। इनखे सभु शयूं पई जेका ॾिए पई, इहो पीपल्स पार्टी कंदी। पीपल्स पार्टी वटि का शइ प्यारी, उनखे न को वतन प्यारो, न माण्हू प्यारा, न मामिलो प्यारा, का शइ उनखे प्यारी कोन्हे। प्यारी सिर्फ़ु उनखे आहे त पंहिंजी कुर्सी प्यारी। उन कुर्सी जी लालच में हू पीपल्स पार्टी जेका ॻाल्हि कनि था कारूंजर जे मामले ते, पंहिंजो कोयले वारे मामले ते थरपाक जे माण्हुनि जे असां मुतमन करे छॾियो। थरपाक जे माण्हुनि खे ॾियणो छा आहे? थर बदिलेगा पाकिस्तान, हा बिल्कुलु उतां बिजली पैदा थिए पई, उहा बिजली वञे पई, पूरे पाकिस्तान खे खाराए पई। थर जे माण्हुनि खे किथे आहे? थर जा पूरा 2 ब्लॉक जेके उनजा माण्हू जेके अॼु बि दरबदर में आहिनि, सुबुह जो ई कारूंजर खे कटंदा, इनखे कारूंजर जे कटे इनखे खणी वेंदा। हा बिल्कुलु उन मां फ़ाइदो थींदो, मल्टीनेशनल कंपनियुनि खे फ़ाइदो थींदो, हिननि खे फ़ाइदो थींदो, इन्हनि जो फ़ाइदो थींदो, ही इन्हनि खे गवर्नमेंट मिलंदी, उनजे लाइ सभु कुझु करण जे लाइ तयारु आहिनि। पीपल्स पार्टी जो शुरू खां वठी पूरी उनजी हिस्ट्री रही आहे। उनजी पूरी हिस्ट्री में उन्हनि पंहिंजी मुफ़ाद जी लालच में पंहिंजे वतन जो उन सौदो कयो, पूरी तारीख़ जी रही आहे। सभु कनि टाइम ते हींअर बि उनजी पिया, ही कनि पिया,
उहो बि इहो बि कंदा, सुबुह जो सभु कुझु कुर्सी जी लालच में ही सभु कुझु करे चवंदा, अॻे बि कयो हाणे बि कंदा। सही। वसंत साहब तव्हांजी वॾी महिरबानी, सजा साहब तव्हांजी महिरबानी, मुला बख़्श चांडियो साहब जी महिरबानी, उन्हनि वक़्तु ॾिनो। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो जेको टाइम आहे, वक़्तु आहे, उहो पुॼाणी पहुतो आहे। वरी कंहिं हिकु नए मौज़ू सां गॾु अवां सां गॾु हूंदासीं। हिन वक़्तु वठूं था इजाज़त।